अस्सलामुअलैकुम दोस्तों, यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तईम। दोस्तों, अॼु सिर मूमल राणे मां सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थियो आहियां। उमेदु आहे त सूखड़ियूं तव्हांखे पसंदि ईंदियूं ऐं उन सां गॾोगॾु जेके बि असांजा दोस्त आहिनि, सब्सक्राइबर आहिनि असांजा, उन्हनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जंहिं सुठी महिनत कई ऐं असांजो साथ ॾिनो ऐं माशाअल्लाह चैनल जेको आहे असांजो सुठे तरीक़े सां हले पियो। इन जे लाइ तमामु दोस्तनि जी महिरबानी ऐं उमेदु आहे त नवां दोस्त बि काफ़ी सारा ईंदा ऐं दोस्तनि खे गुज़ारिश बि आहे त महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो। दोस्तो, हलूं था सूखड़ियुनि तरफ़। पहिरीं सूखड़ी सुर मूमल राणो त पंध जी ॾेत रांदि जो जई। अदा हे नातर बानी जो राणे सां ॻाल्हाइण आहे। शुरूआति में जॾहिं नातर माण्हुनि खे गोहियूं ॾेई गुम थी वेंदी हुई, पोइ माण्हू जेके सो भटकी वेंदा हुआ ऐं उन काक में अंदरि गुम थी वेंदा हुआ। त हिन राणे सां जॾहिं गोही कई त राणे हिन खे चोटी मां पकिड़ियईं, हिन खे मारणु लॻो। त उते नातर बानी थी चवे त पंध जी ॾेत रांदि जो ॾेई। अदा पंध जी आहे साही ऐं रांदि जो आहे अखर। नातर थी चए त राणा साही ॾे त अखर ॾियईं। दोस्त, ॿी गुज़ारत त लेखे जात ज़ात हुआ, खाज जो नालो अथई। हाणे मूमल थी नातर खां पुछे त इहे चारि ॼणा जेके आया आहिनि ॿाहिरि, इहे भला कीअं आहिनि? त हिते नातर थी चवे मूमल खे त लेखे जा त ज़ात हुआ, खाज जो नालो थी। अदा लेखे जा 3, ज़ात जा ॿूक, खाज जो चोथो ऐं नालो क़ाबिल। मूमल खे चए थी त मूमल 3 जेके हिन से भूक अथई, बाक़ी चोथों जेको आहे सो क़ाबिल अथई। आख़िरकार साईं राणो जेको आहे सो मूमल माणे वियो। त वरी राणे सां माण्हुनि जो ॻाल्हाइणु आहे त तो घोड़े जी मीर मेंदरा न त कंहिं न ज़ात। त घोड़े जी केरु ज़ात जा नाई। माण्हू था चवनि राणे खे त तो केरु आई मीर मेंदरा न त ॿिए न नवाई। मतिलबु इन खे मूमल खे निभायो या किरायो कंहिं बि न, सिर्फ़ु हिकिड़े तो किराई आहे उनखे। दोस्तो, चौथी गुज़ारत हाणे साईं राणो कावड़जी वियो। मूमल वॾा हीला वसीला कया, राणो न परचियो। आख़िरकार मूमल ॾाक ते चढ़ी ऐं पाण खे साड़ण जो फ़ैसिलो कयो। त उते राणो अची मूमल खे चए थो त मूं रांदि कपिड़े जी, तूं ज़ात न। अदा रांदि जी हार, कपिड़े जी मुञी, मुञी मञी ऐं ज़ात जा लहबर। राणो थो चए मूमल खे त मूं हार मञी, तूं लह ॿर न। उमेदु आहे दोस्तो गुज़ारतूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं। इंशाअल्लाह जल्दी नए सुर सां गॾु के सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थीबो। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो रखिजो ख़्यालु। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।